बाने के शुक्रगुज़ार रहण घुरिजे। जे बि नेमतूं अल्लाह अता फरमायूं आहिनि, जे बि अल्लाह ताला कहिड़ी सूरत में, जीअं कुझु ॾींहंनि खां वठी तव्हांखे अल्लाह जी नेमतुनि जे बारे में ॿुधायां पियो। औलाद नेमत आहे, दौलत नेमत आहे, इज़त नेमत आहे। अल्लाह ताला जेकॾहिं तव्हांखे सिहत ॾिनी आहे, सिहत नेमत आहे, अखियूं नेमत आहिनि, हथ नेमत आहिनि, मस्जिद में वेहणु नेमत आहे, इबादत जो ज़ौक़ नेमत आहे, इत्काफ़ में वेहणु नेमत आहे, रमज़ान जा रोज़ा रखणु नेमत आहिनि। हेॾी वॾी दुनिया आहे, शहर में वञो ॼण रमज़ान आहे ई कोन्हे। तव्हांखे अल्लाह ताला ख़ुशि नसीब बणायो आहे जो तव्हांखे रमज़ान मल्हाइण जी सआदत अता कई आहे। इन मिलियल नेमतुनि ते तकब्बुर न कयो, गुरूर न कयो, रियाकारी न कयो, बल्कि अल्लाह जी मिलियल नेमतुनि जे मथां हमेशह बाने खे शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। अल्लाह जो शुक्र अदा करणु घुरिजे। शुक्र अल्लाह जो सभ खां पसंदीदा अमल आहे। अल्लाह खे इहो अमल सभिनी खां वधीक वणंदो आहे ऐं शुक्र वारनि खे रब काइनात पंहिंजी रहमतुनि जे सदके माला माल फरमाए छॾींदो। जेका नेमत आहे अल्लाह ॾिनी आहे, कूण ॾिनी आहे, शुक्र करण वारनि खे अल्लाह वधाए अता फरमाईंदो आहे। तव्हांखे अल्लाह नेमत ॾिनी, तव्हां हुन ते शुक्र कयो, अल्लाह ख़ुशि थींदो आहे। मूं हिन बाने खे नेमत ॾिनी ऐं उन मुंहिंजी नेमत जे मथां बेशुक्री न कई, रड़ वाको न कयो, हाय तव्हां न कई, बल्कि ॾिसो नेमत नंढी ॾिनी त मूं अल्लाह तॾहिं वॾो शुक्र अदा थो करे। अल्लाह फरमाईंदो हिनखे अञा वधाए था कयो। ऐं अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वसयजज़िल्लाहु शाकिरीन, अल्लाह सिघोई शुक्रगुज़ारनि खे वॾो अजुर ऐं इनाम अता फरमाईंदो। हे त दुनिया जी ॻाल्हि आहे, जेको शुक्र अदा करे देर न आहे। रब जो क़ुरान तो फरमाए देर न आहे, अल्लाह जे खज़ाननि जा दर खुलंदा आहिनि, शुक्रगुज़ार खे अल्लाह वॾा इनाम ऐं इकराम अता फरमाए छॾींदो। ऐं वमन शकर फइन्नमा यशकुरु लिनफ्सिही, क़ुरान तो फरमाए जे माण्हू शुक्र कयो, इन अल्लाह ते एहसान न कयो, शुक्रगुज़ार थियो आहे हाणे अल्लाह ते एहसान थो कयां, थोरो थो कयां या कंहिं माण्हू जे मथां थोरो थो कयां, शुक्र अदा कई। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए फइन्नमा यशकुरु लिनफ्सिही, इहो शुक्र अदा कयो त पंहिंजी जान जे लाइ कई आहे, इहो उन जे लाइ। मन कफर फइन्न रब्बी गनीयुन करीम, ऐं जे नाशुक्री कई पोइ बेशक मुंहिंजो परवरदिगार बेनियाज़ करम कंदड़ आहे। अल्लाह खे तव्हांजी ज़रूरत न आहे, असीं बाना आहियूं, अल्लाह बेनियाज़ आहे। जे बेशुक्री कंदव त पंहिंजो नुक़सानु कंदव, पंहिंजी ज़ात जो नुक़सानु कंदव, पंहिंजे अंदरि कमी कंदव, पंहिंजी नेमतुनि खे विञाईंदव, पंहिंजी अल्लाह ताला जेकी अताऊं कयूं आहिनि उन्हनि खे हथनि मां विञाईंदो, बेशुक्री कंदव। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए शुक्र कंदव तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। कहिड़ो फ़ाइदो आहे? क़ुरान तो फरमाए लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं अव्हां शुक्र अदा कंदव त अल्लाह अव्हांजी नेमतुनि खे अञा ज़रूर बिल ज़रूर वधाईंदो। क़ाबिल गौर लफ़्ज़ आहिनि लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, इहो अरबी ॿोली में लाम ताकीद बानो ताकीद सकीला जो सीगो आहे। जॾहिं इहो लफ़्ज़ जॾहिं ॻाल्हायो आहे अरबी ॿोली में त उन में यकीनी माना हूंदी आहे, माना उन में को शक शुबो न हूंदो आहे। जॾहिं इहो लाम ऐं नून वारो सीगो ॻाल्हायो वञे लअज़ीदन्नकुम, माला ज़रूर बिल ज़रूर वधाईंदो, माना शक ई न आहे, इन में सोचण जी ॻाल्हि ई न आहे, गुंजाइश ई न आहे। जेको माण्हू शुक्र अदा करे अल्लाह तो फरमाए लअज़ीदन्नकुम, अल्लाह उनखे अञा ज़ोर वधाईंदुसि ऐं ज़रूर बिल ज़रूर वधाईंदुसि, लाज़िम वधाईंदुसि। वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, जेकॾहिं मां नाशुक्री कंदो बेशक मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। रब मुंतबे थो करे, इंतिबाह थो ॾियारे। अल्लाह मुतनब्बे थो फरमाए ए बाना बेशुक्री न कर, बेशुक्रा अज़ाब जा हक़दार बणाया वेंदा। रब जेका नेमत ॾिनी आहे उन ते शुक्र अदा करे ॾेखारियो। ऐं अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए सूरह बक़रा में, रब तो फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मूंखे यादि कयो मां अल्लाह तव्हांखे यादि कयां, तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां अल्लाह वरी तव्हांजो ज़िक्र कयां।
तव्हां माण्हुनि में वेही मुंहिंजो ज़िक्र कयो, मां मलाइकनि में वेही तव्हांजो ज़िक्र कयां। ऐं गॾोगॾु वशकुरूली, ऐं मूं अल्लाह जा शुक्रगुज़ार माना बणिजी वञो। वला तकफुरून, मुंहिंजी नेमत जो इनकार न कयो। जीअं ज़िक्र करणु ज़रूरी आहे, अल्लाह अल्लाह करणु ज़रूरी आहे, इबादत करणु ज़रूरी आहे, रोज़ो रखणु ज़रूरी आहे, बंदगी करणु ज़रूरी आहे, ईअं ई रब थो फरमाए त तव्हां मुंहिंजी नेमतुनि जो शुक्र अदा कंदा रहंदा कयो। जॾहिं को ख़ैर जो कमु कयो, जॾहिं तव्हांखे अल्लाह का नेमत अता कई आहे, जॾहिं अल्लाह तव्हांखे औलाद ॾिनई, कपिड़ा ॾिनई, जुती ॾिनई, नई जुती पायो शुक्र अदा कयो, नवां कपिड़ा पायो शुक्र अदा कयो, को ख़ुशी जो ॾियारो ॾिसो शुक्र अदा कयो। अल्लाह तव्हांखे का नेमत अता करे, को भली ख़बर पहुचे शुक्र अदा कयो। व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, क़ुरान थो फरमाए पंहिंजे पालनहार जी नेमतुनि खे बयानु कंदा रहो। यारनि में दोस्त बेशुक्रिया, यार मां त सूरत में अची वियो आहियां, हे कर्ज़, हे बीमारी, हे परेशानी, हिकिड़े जी आदत हूंदी आहे हरू भरू कुरंदा आहिनि वेठा, हरू भरू तव्हां वेठा कंदा न। माण्हुनि में वेहो ईअं चओ था अल्लाह मूंखे हीअ नेमत कई आहे, मूंखे हीअ शइ अदा कई, रब जो शुक्र आहे मूंखे अल्लाह हीअ नेमत, मां लाइक़ु न आहियां, मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे मथां महिरबानी कयो। ऐं शुक्र अदायगी जो बहितरीन तरीक़ो इहो आहे जेको नबवी तरीक़ो आहे, क़ुरानी तरीक़ो आहे। शुक्र कीअं अदा कजे, कीअं लफ़्ज़ असांखे नथा ॾावाए अचनि, त बसि जेका अल्लाह नेमत ॾे न उन ते रुॻी चओ अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। नमाज़ पढ़ो चओ अल्हम्दुलिल्लाह, रोज़ो रखो चओ अल्हम्दुलिल्लाह, निंड मां उथो चओ अल्हम्दुलिल्लाह, मानी खाओ चओ अल्हम्दुलिल्लाह, पाणी जो घुट भरियो चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह इहो शुक्र अदायगी जो बहितरीन तरीक़ो आहे, भलो तरीक़ो आहे। जेको माण्हू अल्लाह जी घणी हम्द बयानु करे न, उन गोया कि अल्लाह ताला जी नेमत जो शुक्र अदा करे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाणी पीअंदा हुया त टिनि सायुनि में गिलास पाणी जो पीअंदा हुया, 3 सायुनि में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीअंदा हुया, पोइ पाणी पी वरी गिलास पासे ते करे फरमाईंदा हुया अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, वरी पाणी पीअंदा हुया, वरी फरमाईंदा हुया अल्हम्दुलिल्लाह। ऐं असांजे क़िबला आलम फरमाईंदा आहिनि त क़िबला मुर्शिद दिलबर साईं, झिरकी तव्हां ॾिठी आहे, पाणी पीअंदी आहे, पाणी पी ऐं वरी कंध मथे खणंदी आहे, वरी पाणी पी वरी कंध मथे खणंदी आहे। या झिरकी पाणी पी कंध मथे खणी चवंदी आहे मुंहिंजा मौला मुंहिंजा एहसान जो तूं मूंखे पाणी पीआरियो। सुभान अल्लाह। असांखे उन झिरकी जेतिरो वक़्तु कोन्हे को जो ढुक ढुक ते अल्लाह जो शुक्र थी अदा करे, असांखे लख नेमतूं अल्लाह ॾी ॾिहाड़ी थो अता फरमाए, असां उन्हनि जी बेशुक्री था कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दस्तरखान वेड़ींदा हुया, मानी खाई कंदा हुया, पोइ हीअ दुआ घुरंदा हुया अल्हम्दुलिल्लाह कसीरन तय्यिबन मुबारकन फीहि गैरि मकफियिन वला मुवद्दिन वला मुस्तगनिन अन्हु रब्बना। तमाम तारीफ़ अल्लाह ताला जे लाइ, अहिड़ी तारीफ़ जेका घणी पाकीज़ा ऐं बाबरकत आहे इन हाल में जो न ज़ात जो उहा अल्लाह कंहिंजो मोहताज न आहे, न उनखे छॾे थो सघिजे, न उन खां बेनियाज़ थी थो सघे। रसूलुल्लाह जा लफ़्ज़ ॾिसो न, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा भला लफ़्ज़ फरमाइनि, तारीफ़ अल्लाह जे लाइ, भली पाकीज़ा तारीफ़, हम्द सुहिणी तारीफ़, बरकत वारी हम्द अल्लाह जे लाइ। उन अल्लाह खां को माण्हू बेनियाज़ नथो थी सघे, उनजी मोहताजी खां को माण्हू पाक नथो थी सघे, न अल्लाह खे छॾे सघिजे थो, न अल्लाह खां बेनियाज़ थी सघे थो। ये मुमकिन है कि माण्हू अल्लाह खे छॾे ॿियो रब ॻोल्हे सघे थो छा? अल्लाह खे छॾे ॿी का ज़ात आहे जंहिंजो मोहताज वञी थी तो ॿियनि खां घुरंदासीं? असांजे लाइ मुमकिन आहे? हिकिड़े मुवहिद, हिकिड़े मोमिन जे लाइ इहा ई वॾी नेमत आहे जो उहो अल्लाह खां घुरंदो आहे, अल्लाह जो शुक्र अदा कंदो आहे। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह ला यरदा अनिल अब्द अन याकुल अकलत फयहमदहु अलैहा औ यशरब अशरबत फयहमदहु अलैहा। अल्लाह ताला उन बाने खां राज़ी थी वेंदो आहे जेको मानी खाए चवे अल्हम्दुलिल्लाह, पाणी पीए चवे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह उन खां राज़ी थी वेंदो आहे। ॾिसो केॾी भली ॻाल्हि आहे, माण्हू पेट पंहिंजो थो पाले, पाणी पीए थो पंहिंजी दोन जे लाइ, मानी तो खाए, मानी कंहिंजे लाइ खाईंदा? मां मानी खाईंदुसि त रोशन जो पेट त कोन भरबो, मां मानी खाईंदुसि त उमर जो पेट त कोन भरबो, उहो उमर पंहिंजो पेट पाण मानी खाईंदो, हुनजो पेट भरबो, मुंहिंजो पेट मुंहिंजे मानी खाइण सां भरबो। न असां ॿिए कंहिंखे कंहिंजो ॿार खणूं था, न असां ॿिए कंहिंजे
पंहिंजे ज़रिए ॿिए कंहिंजो पेट भरे सघूं था। पेट बि पंहिंजो पालियूं, पेट बि पंहिंजो भरियूं, मानी बि पंहिंजी खाऊं। ऐं साईं मुंहिंजा उन ते रुकी चओ अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजो दिलबर नबी थो फरमाए अल्लाह जी रुकी हमद बयान कयो, अल्लाह तव्हां राज़ी थी। सुभान अल्लाह। ऐं जे रब जी रज़ा मिली वञे, अल्लाह राज़ी थी वञे त ॿी कहिड़ी नेमत आहे। मुंहिंजा दोस्तो रब खे राज़ी कयो ऐं अल्लाह जी रज़ा शुक्र अदायगी करण वारनि जे लाइ घणी आहे, वुसअत आहे। नेमतूं जे करे तव्हां चाहियो था तव्हां ते ख़तमु न थियनि। तव्हांखे अल्लाह जेका नेमत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, रिज़्क़ ॾिनो आहे, पैसो ॾिनो आहे, अल्लाह ताला तव्हांखे ईमान ॾिनो आहे, इबादत जो ज़ौक़ ॾिनो आहे, अल्लाह तव्हांखे जे बि नेमतूं ॾिनियूं आहिनि वेही गौर ऐं फ़िक्र कयो। इहो घड़ी जो गौर फ़िक्र सालनि जी इबादत खां भलो आहे। कहिड़ो गौर? वेही गौर कयो पंहिंजे जिस्म में, पंहिंजे मामलात में अल्लाह मूंखे कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं ॾिनियूं। इहो मुराक़बो आहे। हिकिड़ो त हूंदो आहे वेही माण्हू तस्बीह खणी ज़िक्र करे न, अल्लाह 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 जो ज़िक्र करे, क़ल्बी ज़िक्र करे, लिसानी ज़िक्र करे। ॿियो मुराक़बे जो तरीक़ो आहे माण्हू वेही पंहिंजे जिस्म में, पंहिंजे मामलात ते गौर करे, मूंखे अल्लाह कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं अता कयूं आहिनि। तव्हां सोचींदो न सॼो ॾींहुं गुज़री वेंदो, तव्हां अल्लाह जूं नेमतूं ॻणे खुटाए कोन सघंदव। इन तउद्दू नेमतुल्लाह ला तुहसूहा। अल्लाह तव्हां ते एतिरियूं नेमतूं कयूं आहिनि जेके तव्हां ॻणे खुटाए नथा सघो। लातदाद नेमतूं आहिनि। इन्हनि ते वेही गौर कयो थोरी देरि, रोज़ानो 5 मिंट 2 मिंट 4 मिंट वेहो। अॼु अल्लाह ताला मूं ते कहिड़ी नेमत कई आहे। अॼु मानी खाधमि, अॼु मस्जिद में वियुसि, अॼु रोज़ो रखियमि, अॼु इफ़्तारी में हीअ शइ खाधमि। हर नेमत जेका यादि अचे ज़हन में उन ते चओ मुंहिंजा मौला तुंहिंजा शुक्राना मूंखे पाणी ॾियनि, मुंहिंजा मौला तुंहिंजा शुक्राना मूंखे निंड ॾिनई। अहिड़ा माण्हू आहिनि साईं उन्हनि खे निंड नथी अचे, जेसीं टिकी न खाइनि तेसीं उन्हनि खे आराम नथो अचे। अल्लाह सिहत ॾिनी, निंड पिया हुयासीं, वरी निंड मां सुजात कई, नेमत आहे। उन्हनि नेमतुनि ते वेही ॻणियूं, हीअ नेमत अल्लाह मूंखे ॾिनी हुई ऐं मुंहिंजा मौला हीअ नेमत ॾिनी तुंहिंजो शुक्रानो, हीअ नेमत ॾिनी तुंहिंजो शुक्रानो। 5 मिंट रोज़ानो पंहिंजी ज़िंदगी जा कढो। ईअं जेॾी महिल निंड मां उथो था न उन वक़्तु बिस्तरे ते वेठे वेठे गौर फ़िक्र कयो, या जेॾी महिल सुम्हण जे लाइ वञो था आराम करण जे लाइ त उन वक़्त में 5 मिंट रुकी कढी गौर फ़िक्र कयो पंहिंजी ज़िंदगी ते, ॾींहं जे मामलात ते, अल्लाह जूं नेमतूं यादि कयो, अल्लाह ताला जेके तव्हांजे मथां इनाम फरमाया उन्हनि ते शुक्र अदा कयो। इंशाअल्लाह तव्हां सुम्हंदो, जॾहिं सुबुह जो उथंदो, उहे जेके कल्ह अल्लाह नेमतूं ॾिनियूं उन्हनि खे अल्लाह वधाए ॿिए ॾींहुं अल्लाह तव्हांखे अता फरमाए। सुभान अल्लाह। तव्हां आज़माए ॾिसो। कुरान ते यकीन आहे न कोन्हे कोई? कुरान जॾहिं फरमायो आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हिन में कोई शक शुबो आहे? ऐं जॾहिं अल्लाह यकीनी ॻाल्हि फरमाई आहे त मां अल्लाह वधाईंदुसि त अहिड़ो अमल करणु घुरिजे। इहो भले में भलो अमल कयो। जे तव्हां चाहियो था तव्हांजी ज़िंदगी सुकून सां भरिजी वञे, तव्हांखे अल्लाह जेको ॾिनो आहे उन में इज़ाफ़ो थिए। इंसान लालची आहे, उहो चाहींदो आहे त जेका शइ मिली आहे उनखे अञा वधायो वञे। इन जे करे उन नेमतुनि ते शुक्रगुज़ार बणिजो। अल्लाह तव्हांजी नेमतुनि खे वधाईंदो। अल्लाह असां सभिनी खे शुक्रगुज़ार माण्हू बणाए। अल्लाह असांखे ज़वाल नेमत खां महफ़ूज़ फरमाए। जे नेमतूं ॾिनियूं अथई अल्लाह उन्हनि नेमतुनि में मज़ीद इज़ाफ़ो फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला या अल्लाह शुक्रगुज़ार माण्हू ज़वाल नेमत खां बचा, तुंहिंजूं नेमतूं असां गणी न सघूं।